सिजावल मां खे ख़बर ॾींदा हलूं शीतलदास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल ज़िले में हद दख़लनि जो आज़ार वधी वियो। मेन पब्लिक पार्क खां मामूं लाॾो चौक ताईं सब्ज़ी फ्रूट ऐं मछीअ जे गाॾनि वारनि जा मेन रस्ते ते कब्ज़ा बरक़रार। दुकानदारनि पिणु कमाईअ जो ज़रियो करे दुकान जे ॿाहिरां बीठल सब्ज़ी फ्रूट मछीअ जे गाॾे वारनि खां पैसा वठी रस्तो सोड़ो करे ॾिनो आहे। टाउन इंतज़ामिया ऐं रेवेन्यू अमलो ग़ाइबु। डिप्टी कमिश्नर ज़ुबैर चन्ना जे वक़्ति पब्लिक पार्क खां बस स्टॉप ताईं प्योर ब्लॉक रस्तो ठाहियो वियो हो, जेको हद दख़लनि में शामिल थी वियो आहे। कब्ज़ागीरनि खे हितां जी सियासी वॾेरे जे आशीर्वाद सां कब्ज़ागीरनि दादागिरी करे ॾिनी आहे। ऑफिसर इंक्रोचमेंट पुलिस वारा पिणु लाचार थी विया आहिनि। सियासी वॾेरे जी फ़ोन ते हद दख़लनि हटाइण लाइ ईंदड़ ऑफिसर सिर्फ़ तस्वीरूं कढाए वापसि मोटियो वञनि था। पब्लिक पार्क ते हद दख़लनि सबबि रोज़ानो ट्रैफ़िक जाम थियो वञे थो। स्कूल ऐं कॉलेज जूं शागिर्दनि खे ईंदड़ वींदड़ रस्ते ते ॾुखियायूं पेश अचण लॻियूं आहिनि। ॿिए तरफ़ मछी मार्केट ते करोड़े रुपया ख़र्च करण बावजूदि रस्ते ते हद दख़लनि जो आज़ार बरक़रार आहे। कब्ज़ा माफ़िया कोर्ट जे हुक्म खे बि थोॾे छॾियो आहे। सिजावल सिटी जा रहवासी नए आयल डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद खां मुतालबो कयो आहे त पब्लिक पार्क खां मामूं लाॾो चौक ताईं हद दख़लनि खे ख़त्म करे सिजावल शहर जे अंदरि रस्तो साफ़ करे ॾिनो वञे। ॿिए तरफ़ सख़्तु एहतजाज कयो वेंदो।